ये जो जट ज़ालुन के दा वठन त जेड़ो में के ता कुटे अरे कुछ वरी बियो साहबी आयो या रसूल अल्लाह इन ली मिनहा इमरातन माखे हिकड़ी ज़ाल मिली आ फी लिसानिया शयुन ज़बान जी ॾाढी सख्त आ या सारी मायूं अला हयाती दे हे लिस्टूं ठाहियूं ने हे काठियूं भी खपियूं आहिनि अटो भी कोन ही को ॿारनि जी ख़र्ची भी बसरा को उधारी वतम ज़ाल वेठी आ घर जा तपेदार घर कमाए कमाए मुर्स गंजा थी आ जो सुभान अल्लाह ए अजो मस्जिद का बाहर जलसो हो जे आने एड़ो रंधो हणा मां जिंदगी याद क्यों ए ज़ालुन जा बि वॾा हक़ अथव हा न विढ़ंदा कयो ज़ालुन सां जंहिंमहिल थो अची जट लठ खयो ज़ाल थे ज़ीपट जहिड़ो में के पियो कुटे हुन घर छॾियो माउ छॾियई पीउ छॾियई भाइर छॾियई जंहिं घर ॼाई उहो घर छॾे तुंहिंजे पोयां आई उनखे धक थो हणे अहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे कंहिं लहड़ीअ सां था तूं कंदे नासूं त अची रही न विढ़ंदा कयो ज़ालुनि जा ज़ालुनि जा वॾा हक़ अथव ये मां लाउड ते ॿुधायां न सुभाणे मानी पाण पचाईंदो लाउड ते ॿुधायां छो तूं ॻोठ जो न आहीं छा लाउड ते ॿुधाईंदुमि त पोइ सुभाणे सभु ताक में सुता पिया हूंदव ख़बरदार असांजूं मायूं मज़लूम लाबारो मायूं कनि गाह मायूं कनि कुतर मायूं कनि छेणा उहे करनि काठियूं उहे कनि पोइ तो पर छाते रखिया आहिनि असकर जट नासूं अची रहिया आहिनि साहबी आयो या रसूल अल्लाह मुर्स जो ज़ाल ते केतिरो हक़ आहे पाण फरमाए टे हक़ वॾा 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 टे हक़ कहिड़ा जेको पाण खायूं उहो ज़ाल खे खारा हा पाण नवाब शाह में ॿाकरा मुर्गियूं कढ़ायूं ज़ाल लाइ दाल बि नथी रखे तोखां ज़ालुनि जा वॾा हक़ अथव ख़ुदा जो कसम हे जेका तुंहिंजे बच्चनि खे ज़ाल खीर पई पियारे न पंहिंजी पे अचे त हुनजा पैसा बि तोखां वठी सघे इहे ॻाल्हियूं त असां मुला न कंदा आहियूं छो त असां ई पूरा कोन खबरदार जेको पाण खाईंदा हिकु ॿियो जेको पाण पाए न 5000 जो वॻो फकीरियाने खे बि लेडीज़ में ओड़ो वॻो वठी ॾे ॿ टियों वला तदरिबुल वजा कॾहिं बि ज़ाल खे मुंहं ते चंबो न हणजां नबी थो चए